भेरा पड़े घणा भेरा ॻाल्हायो 70,000 भेरा इहो कलमो पढ़े न यकीनन पक्का पक्का अल्लाह उनखे बख़्शे या गारंटेड ॻाल्हि आहे बग़ैर के शक शुबे जिंदगी में हिकिड़ो भेरो 70,000 भेरा मौत ईंदो न मलाइके जो कलमो खणी अॻियों अचे बीहंदा रब फरमाई तो हिन जिंदगी में यो कलमो 70,000 भेरा पढ़ियो इन जे सदके मूड़ बन के बख्शे छॾियो खोलियो जन्नत जा दरवाजा पढ़ो कम कजे या न कजे रमजान में दुनिया जा कम घटाइजो ऐं दीन जा कम वधाइजो रब जो ज़िक्र घणो कजो मालिक करीम जो इहो विर्द जेको मदीने वाले साईं सेखारियो आ कलमे शरीफ वारो विर्द घणो पढ़जो अल्लाह ताज़ा राज़ी अल्लामा मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आ त जेको माण्हू हिकिड़ो भेरो कलमो शरीफ पढ़े ला इलाहा इल्लल्लाह व मत्तबिहा सौतुहु पंहिंजी आवाज़ खे कशे टिघो करे लंबो करे इहो हिकिड़ो भेरो कलमो पढ़े थो उन जा 4,000 कबीरा गुनाह रब बख़्शे घणा 4,000 कबीरा गुनाह तो अच्छा अल्लाह सा शिरक करण कबीरो गुनाह हुआ के उफट मारण कबीरो गुनाह हुआ कूड़ ॻाल्हाइण कूड़ी शाहिदी ॾियण कबीरो गुनाह हुआ जादू करण कबीरो गुनाह हुआ पीउ मां जी नाफरमानी करण कबीरो गुनाह हुआ इस्लाम ऐं कुफ्र जी जंग हुजे पुठी ॾेई भॼे कबीरो गुनाह हुआ साईं फरमाईंदा हिकिड़ो भेरो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह तव्हांजा 70,000 कबीरा गुनाह कजे या न कजे जो क्या जवाब ॾियो अहिड़ो कमु कजे या न कजे रमज़ान जो जीअं चंड बीहे न तस्बीह तोसां गॾु हुजणु खपे तस्बीह तुझे खीसे में हुजे तस्बीह तुझे सेरांदी का हुजे तस्बीह तुझे पाण सां गॾु हुजे इहो पढ़ंदो कर ला इलाहा इल्लल्लाह